रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनु उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अज़मत औलिया जे उनवान सां नूर शाह जे भिट जे हिन मक़ाम ते हिन सालियाने अज़ीमुशान कॉन्फ्रेंस में तव्हां सां शरीक आहियूं। यकीनी तौर ते हिन मक़ाम ते जिते सहूलियात जो फुक़दान हुजे उते ही इज्तिमा असांजे इंतिहाई मुकर्रम हज़रत मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब जहिड़ी शख़्सियत ही करे सघे थी। अल्लाह ताला उनकी जज़ाए ख़ैर दे। मुअज़्ज़िज़ दोस्तों, औलिया अल्लाह जी अज़मत अज जो उन्वान आहे ऐं असांजे ही ख़ितो औलिया अल्लाह जो ख़ितो आहे। हिते उन्हनि जे दीन जे ख़िदमात असां सभिनी जे साम्हूं वाज़े आहिनि। अॼु जेकॾहिं बर्रे सग़ीर में पाको हिंद में ऐं हिन बाबुल इस्लाम सिंध जे हिन टुकड़े में दीन आबो ताब सां जारी आहे ऐं दीन जूं ख़िदमतूं हलनि थियूं त इहो औलिया अल्लाह जे उन ख़िदमतनि जो सिलो ऐं नतीजो आहे। मुअज़्ज़िज़ दोस्तों, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां दीन खे चिंबड़ी पऊं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां दीन खे सम्झूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे असां दीन जे ताल्लुक़ में गाफ़िल न थियूं। हिन तेज़ तरीन फितननि जे दौर में जॾहिं हर क़िस्म जा हरबा हलाए करे माण्हुनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खां परे करण जी कोशिश कई वञे, माण्हुनि खे दीन इस्लाम खां मुतनफ़िर करण जी कोशिश कई वञे, माण्हुनि खे क़ुरान और सुन्नत खां परे करण जी कोशिश कई वञे, इन दौर में असांजे मथां लाज़िम आहे त असां दीन खे सम्झूं ऐं पंहिंजी दुनिया जी बि तामीर कयूं त पंहिंजी आख़िरत खे बि कामयाब बणायूं। मुअज़्ज़िज़ दोस्तों, इन ख़िते में खोड़ निज़ाम आज़माया विया। जी हाणे हाफ़िज़ साहब अवां खे अमन अमान जे मसइले जे हवाले सां मोटरसाइकिल जी या ख़बर न आहे मोबाइल जी चोरी जी ॻाल्हि कई हिन प्रोग्राम में। इंतिहाई अफ़सोस जो मक़ाम आहे मोबाइल जी चोरी ऐं मोटरसाइकिल जी चोरी खे त को चोरी ऐं ज़ियान सम्झे ई कोन थो। डगी ऐं ढोर जी चोरी खे त को चोरी ऐं ज़ियान सम्झे कोन थो। ग़रीबनि खां त पुछो त उन वटि इन शयुनि जी क़दुरु क़ीमत छा आहे जेके पंहिंजी महिनत ऐं मुशक़त ऐं हलाल जे पोरे मां हिकिड़ी मोटरसाइकिल ख़रीद कनि पंहिंजे बच्चनि जी सहूलत जे लाइ। डगी ऐं बकरी पंहिंजे दर ते बीहारनि, जॾहिं उन्हनि जी इहा शइ वञे थी त उनजी दिलि मां छा थो गुज़रे इहो उन्हनि खां पुछो जेके हलाल खाइनि था इन जो क़दुरु उन्हनि खे आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, मार्च कैंप ते हर निज़ाम खे आज़मायो वियो आहे। आख़िर कहिड़ी मजबूरी आहे जो जंहिं मुल्क में 99% क़ुरान खे मञण वारा हुजनि, जंहिं मुल्क जी आबादी 99% इस्लाम जी पैरोकार हुजे, जंहिं मुल्क जी आबादी 99% मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमे पढ़ण वारी हुजे ऐं पोइ उन मुल्क में हर क़िस्म जी नज़रिए खे आज़मायो वञे, हर क़िस्म जी लीडरशिप खे आज़मायो वञे, हर क़िस्म जे मंशूर खे आज़मायो वञे ऐं उन ख़िते खे उन मुल्क खे क़ुरान और सुन्नत खां महरूम रखियो वञे त इन खां वधीक को ज़ुल्म कोन थो थी सघे। मां अवां खां पुछा कयां थो, छा को अहिड़ो मुस्लमान बि आहे छा जेको चए त क़ुरान जो कानून नथो घुरिजे? आहे छा को अहिड़ो मुस्लमान? अवां शायदि जलसे जो त अञा साईं हैदरी साहब वेठा आहिनि, अञा उलमा जा भरपूर बयान थींदा त
त छा को अहिड़ो मुसलमान भी थी सघे थो जेको चए त मां क़ुरान जो कानून मुंहिंजे लाइ पसंदीदा न आहे। क़ुरान जे मथां त मुसलमान पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ आतो आहे। मुसलमानो इन पाकिस्तान जे क़याम खे 72 साल मुकम्मल थी चुका आहिनि। 72 सालनि जे तवील अरसे में जेके भी निज़ाम आज़माया विया उन्हनि निज़ामनि सां न माण्हुनि खे उन्हनि जा हक़ मिलिया, न मुल्क में खुशहाली आई, न मुल्क में अमन अमान कायम थी सघियो, न हारनि खे हक़ मिलिया, न मज़दूरनि खे हक़ मिलिया। अॼु बि हारी परेशान आ, मज़दूर परेशान आ, मुल्क जे नंढे दर्जे जो मुलाजिम परेशान आ। त पोइ समझी छॾियो त क़ुरान खे पुठी ॾींदे 1000 साल भी ज़िंदगी गुज़ारियो हिते खुशहाली न अची सघंदी। खुशहाली जे लाइ ज़रूरी आहे त क़ुरान जे निज़ाम जे तरफ़ अचो। त पोइ क़ुरान जे निज़ाम जे लाइ उलमा चवनि था आसान रस्तो आहे। उहो रस्तो इहो आहे त जॾहिं बूथ में वञो, उहा बूथ जेका 3 पासनि खां बंदि आहे, हिकिड़े पासे खां वोटर ईंदो, उन जगह ते पर्ची मिलंदी, हिकु बानो आहे जंहिंखां पुछो थो वञे त तोखे निज़ाम कहिड़ो घुर्जे, तोखे नज़रियो कहिड़ो घुर्जे, तोखे हुकूमत कांजी घुर्जे। उलमा चवनि था निज़ाम मुस्तफ़ा घुर्जे, उलमा घुर्जनि था चवनि था नज़रियो इस्लाम वारो घुर्जे, उलमा चवनि था कानून ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वारो घुर्जे। जॾहिं उन मकाम ते पहुचे जिते 3 पासनि खां ओट हुजे, हिकिड़े पासे खां तू पाण बीहे थो, हिकु अल्लाह थो ॾिसे, ॿियो अल्लाह जो बानो आहे। असां चऊं था उते डिॼण जे बजाए जिते को ॾिसण वारो नथी, उते मखलूक खां डिॼण जे बजाए अल्लाह खां डिॼी करे जेको तुंहिंजे दिलि ऐं मन में अचे उहा राय ॾे। असांजो विजदान चए थो, असांजो ईमान चए थो त को बि कलमे पढ़ण वारो मुसलमान क़ुरान जे कानून जी मुखालफ़त न कंदो। इते राय घुर्जे, इते हिमायत घुर्जे। छा इन मक़ाम ते तव्हां हिमायत करण जे लाइ तयार आहियो? अल्लाह रब्बुल आलमीन अवां जी इन हिमायत खे जेका जलसन में त असांखे हमेशह मिली आहे, अल्लाह इन हिमायत खे बूथ में भी अमलन तब्दील करे ऐं उते भी हिमायत मिले। रब्बुल आलमीन इन बाबरकत दीनी तकरीब के पंहिंजी बारगाह में कबूल फरमाए। आमीन। वमा अलैना इल्लल बलाग।